खरपुर नाथन शाह में गोठ अला अभायो जे रहवासिन हारिन ऐं आबादकारन पारां R2 सरकारी वाटर कोर्स ते कब्ज़ो कंदड़ गोठ जे बाअसरन जे खिलाफ हथन में प्ले कार्ड खणी मासूम बारड़ा साण करे शदीद गर्मी में सिटी प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं छिती नारेबाज़ी कई वई। एहतजाज जी अॻवानी कंदड़न गुलाम हुसैन खोसो, हाजी चनेसर सोढर, गुलाम पहवर, खैर मोहम्मद जेसर ऐं ॿियनि दाहींदे चयो त गोठ अला अभायो में राइस केनाल मां निकिरंदड़ R2 वाह ते बाअसरन जावेद सोढर, एजाज सोढर, अहमद अली सोढर ऐं ॿियनि गैर क़ानूनी तौर ते कब्ज़ो करे वाह खे बंदि करे मथां मोरी ठाहे छॾी आहे ऐं असांजी ज़मीननि जे ईंदड़ वाटर कोर्स बंदि करे छॾिया आहिनि। बाअसरन ऐं इरीगेशन अमलो मिली भगत करे असांजी ज़मीननि खे गैर आबाद करण जूं साज़िशूं करे रहिया आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त बाअसरन जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में बाईपास बंदि करे धरणो हयो वेंदो।